बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अवां ॾिसी रहिया आहियो सोहबत अली करमी यूट्यूब चैनल। मां आहियां सोहबत अली करमी। पोइ वीडियो में असां गुस्से जा नुक़सानात बयानु कयासीं। हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं त जेॾी महिल गुस्सो अचे त किन ॻाल्हियुनि खां एहतियात करणु खपे। अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब ते नया आया आहियो त मुंहिंजे चैनल खे बराए महिरबानी सब्सक्राइब करे छॾींदा ऐं मुंहिंजे वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा। गुस्से जा एहतियात। गुस्सो अचे त गाॾी न हलायो, छो जो त गुस्से जे दौरान अकुलु कमु करणु छॾे वेंदो आहे। गुस्सो ईंदो आहे त दिमाग़ ते हाई प्रेशर पवंदो आहे, जंहिं सबबु अकुलु कमु करणु छॾे वेंदो आहे। इन लाइ गुस्सो अचे त गाॾी न हलाई। को बि फ़ैसिलो गुस्से जे अंदरि न कंदा कयो। तव्हांखे गुस्सो अचे त पंहिंजी हालति बदिलाए छॾियो। जेकॾहिं तव्हां उथिया बीठा आहियो त वेही रहो, जेकॾहिं तव्हां वेठा आहियो त उथी करे हलो। गुस्सो अचे त ओॾी महिल तव्हां वज़ू करे वठो। गुस्से जे दौरान तव्हां दुरूद शरीफ़ जी कसरत कंदा कयो। इन सां तव्हांजो गुस्सो थधो थी वेंदो ऐं तव्हां नुक़सान खां महफ़ूज़ थींदा। जहिड़े माण्हू ते तव्हांखे गुस्सो अचे त उन माण्हू खे माफ़ु करे छॾियो, छो जो त माफ़ु करण सां मुहबत वधंदी आहे ऐं गुस्सो ख़तमु थी वेंदो आहे। गुस्से में ज़हानत ऐं अकुल जो नुक़सानु थींदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, वल्लाहु युहिब्बुल मुहसनीन। तव्हां एहसान करण वारा थियो, छो जो त अल्लाह एहसान करण वारनि खे पसंदि कंदो आहे। कॾहिं अञा बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कंदा। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।